सिंध वासियुनि लाइ तमामु वॾी ख़ुशख़बरी। पंहिंजनि वाचुनि में वक़्तु ठाहे छॾियो ऐं पंहिंजे पाण खे तयारु करे वठो हिकु धमाकेदार ऐं दिलचस्प टपाल मीज़बान जशन जमालो शो तव्हांजे पंहिंजे शहर दादूअ में तयारु थी वञो हिकु अहिड़े न विसरंदड़ सफ़र लाइ जेको न सिर्फ़ु दिलचस्प दिलफ़रेब दिल विंदराईंदड़ हूंदो, जंहिंमें तव्हांजे लाइ हूंदा तमामु बहितरीन इनाम, उन खां अलावा ॿियो घणो कुझु, अहिड़ियूं सनसनी खेज़ किस्तूं जेके तव्हां ॾिसी सघो था पंहिंजे मन मोहींदड़ प्यारे चैनल सिर्फ़ ऐं सिर्फ़ KTN ते। ॾींहुं आचर, वक़्तु 9 बजा, 28 जनवरी 2024 ते राति जो ठीक 9 बजे। उहे इनाम ऐं इकराम रखिया विया आहिनि सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजी ज़िंदगियुनि खे ख़ुशियुनि सां भरण लाइ। तंहिं करे पंहिंजी ज़िंदगीअ जे ख़ुशियुनि खे टिमटार करण लाइ ॾिसंदा रहो KTN। पंहिंजे वक़्त जूं सुयूं हलाए छॾियो ऐं अहिड़े दिलफ़रेब विंदुर लाइ उबती ॻणप शुरू करे छॾियो।